थी करे मरो मरो पर प्यारे मोहम्मद करीम जी सूरत पैदा करे मरो मरो पर मुझे प्यारे नबी जी सुन्नत पैदा करे मरो मरो प्यारे मोहम्मद करीम जा ताबेदार थी करे मरो मरणो तागे नेकोकार थी मरो मरणो तागे अबे माजा वर्मा बरदार थी करे मरो कुरान मजीद में अल्लाह फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला व बिल वालिदैन एहसाना मरणो आहे कन भजी विदो ताम केड़ो माण्हू आहे जेको भजी वने हज़रत इज़राइल ॻाल्हायो न था इन्नहु वला रजही लकाद केतरो भजदो मौत को भजो भजो दसो केतरो दा भजो काथे दा भजो खबर ही न पवंदो जमात लगदो जी हज़रत इज़राइल जी कई वतकफुरून बिल्लाह वकुंतुम अमवाता फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। केतरो मौत खां भयदो भजी ॾेखारियो ॾिसो न तांगे एड़ा कख मिलदा जेके मौत को बचान नेड़ी तांगे दुनिया में सुई मिलदी जेका तांगे मौत को बचाए न तांगे एड़ी फौज मिलदी जेका मौत को बचाए का भी दुनिया की ताकत तांगे मौत को नथी बचाए सके मोटो तांगे कब्र जे तरफ मोटनो तांगे आखिरत जे तरफ मोटनो तांगे पांजे रब जे तरफ अफासिबुम अन्नमा खलकनाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। छो अल्लाह परवाह थिया छो मस्तिन में गुम थिया छो आकड़ में घुमदा दावदो वडाई गुरूर में मौत जान भलन जा गाटा लाएदा तू शाह काडे ओ नमरूद काडे ओ फिरौन काडे ओ हामान काडे ओ अबू जहल काडे ओ उतबू काडे ओ शेबू काडे वो इब्रा चंगन भलन जा गाटा मौत लाए वेदा तू केड़ी मस्जिदो करई खबर ही न पवंदई मौत जा मारूं पुजी वेंदई इज़ा जा अजलहा ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून। तबीयत खराब थी थी झटका छाती जो बेचारे ब्लड प्रेशर आहे थी दिमाग जो रगा फाटी पे मरी ये अन्या मस्ती में आज हुन जो जनाजो कल हुन जो जनाजो टियों ॾींहुं हुन जो जनाजो खई अन्या फूकियो घुमदो तो दे पांजे मौत दे नजर न थ ओ मुंजा दा ओ मुंजा भा संभाले वठ पाण के सियाणो थी अल्लाह जी ज़ात जो कसम जे मौत जा मारूं पुजी आई
हिकड़ो सेकंड भी तोखे मोहलत न मिलदी माफी जे लाए वारो कर टेम ती मोती रब जे दरवाजे ते अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू लसईद रब तवैदो अचलिया मुझे दरवाजे ते मुझे घुराइण को पेरियों पेरियों तू मुझे दरवाजे ते हलिया पर चाहे मुझे राजी कर मुझे रिजाए त मां अल्लाह तोखे प्यार सां पाण दे घुराए पानी ज़ियारत कराए उम्र जे लाए तुझे रूह के बिश्त में विहारे छड़िया घुराइंदो रब ताके न छड़ींदो वाह जो कड़े अल्लाह वारे लफ्ज लिखिया त रब जे घुराइण को पेरियों पेरियों तू पाण ही अल्लाह जे दर ते हलियो तू पाण रब जो थी वञ अल्लाह जे घर अच मस्जिद में अच जंहिंजो रब चो ॻाल्हायो न था हाणे वाह जो हिकिड़े आलम जो मौत थियो आहे अल्लाह कुरान शरीफ तो पढ़े नबी सही जे साहबा जी इज्जत तो बयान करे मौत जा मारू पुजिया बिना देर जे रूह परवाज थियो जण अटे मुंह वार निकरियो पढ़े तो कुरान शरीफ जो ही आयत उलाइकल्लज़ीना अमतअना अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। ये आयतूं तो पढ़े मौत जा मारू पुजिया उते ही झटको आयो बस रूह परवास थी एड़ो मौत तो अल्लाह सभनी के नसीब फरमाए वडे आवाज ओ मुजादा नमाज वारो मौत नसीब थे तो बेड़ा ही पार थी वञन कुरान जी तिलावत वारो मौत नसीब थे तो बेड़ा ही पार थी वञन हाँ रोजे वारो मौत नसीब थे तो बेड़ा ही पार थी वञन नेकी कंदे मौत जी वञे त इज्जत माने शान अल्लाह से बालाएं बरतर करे छड़े ओ मुझा भाइरो ये तॾहिं मौत नसीब नमाज़ नेकिन वारा कुरान जी तिलावत वारा थींदा जॾहिं तव्हां सां अल्लाह जा थींदा नमाज़ जा पाबंद थींदा कुरान जा आशिक़ थींदा ज़िक्र अज़कार पैदा कंदा पाण खे रब जे हवाले कंदा मल्लहुल मौला फलहुल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। कयूं ॾींहुं राति गुनाह मस्जिद में अचूं न नमाज़ पढ़ूं न ज़िक्र अज़कार कयूं न वरी उम्मीद कई वेठा हूं अल्लाह असांखे नमाज़ वारो मौत ॾे हाणे नमाज़ पढ़े तो नमाज़ वारो मौत मिलेसि नी ओ मुंहिंजा भाइर ओ मुंहिंजा दोस्त महिरबानी करे पाण संभाल रोज तो मौत मारींदो ते लामारा लगा प्यान मौत जा जो मरियो अजो मरियो अजो मरियो तोखे मूंखे भी मरणो आहे तंहिंजे करे मां इहा तोखे गुज़ारिश थो कयां मरणो आहे नेक थी मरूं अबे मुंहिंजा फरमा बरदार थी मरूं उफ़ियूं अला तनहरुमा वकुल लहुमा कौलन करीमा